सेप्को पारां जून महीने अचण खां पहिरियां सेप्को चीफ सखर सईद अहमद दावत जी हिदायतुनि ते बिजली चोरनि ऐं डिफॉल्टरनि ख़िलाफ़ एक्सीएन फ़हीम अहमद बलकानी बलोच पनु आकिल खे रिकवरी मर्कज़ बणाए छॾियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनु आकिल मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी हाणे ॿुधायूं पिया त पन्नो आकिल में सेप्को पारां बिजली चोरनि ऐं बाक़ीदारनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ कयो वियो आहे। उन हवाले सां एक्सीएन फ़हीम अहमद बालकानी बलोच पंहिंजी टीम सां गॾु ॾींहं राति पन्नो आकिल शहर तोड़े ॿाहिराड़ी तोड़े कचे वारे इलाइक़नि में मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी सवे बिजली चोरनि ऐं बाक़ीदारनि जूं तारूं ऐं ट्रांसफार्मर लाहे छॾिया आहिनि ऐं तारुनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे ऐं बिजली चोरनि जी लाइन बंदि करे छॾी आहे ऐं हिन पन्नो आकिल जे एसडीओ वकार शाह खे हटाए उन जाइ ते एलएस फयाज़ अहमद भुट्टो खे इंचार्ज बणायो आहे। फ़हीम अहमद बालकानी ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल दौरान चयो त पन्नो आकिल हार्ड सिटी आहे। असां ऑपरेशन शुरूआति पन्नो आकिल खां कई आहे ऐं कंहिं बि बाअसर माण्हू खे न बख़्शियो वेंदो, उहो भले केतिरो बि ताक़तवर हुजे। असां हाणे उन्हनि ख़िलाफ़ु सख़्तु तरीन कार्रवाई कंदासीं ऐं सेप्को खे खसारे मां असां कढी हाणे बचत तरफ़ वठी आहियूं। 13% असां वधीक रिकवरी कई आहे। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची